अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है, हिकिड़ो शख्स हज या उम्रे जी सआदत लाइ सफ़र करे तो मीकात थी एहराम न तो ॿधे, हाणे इन जो शरअन कहिड़ो हुकुम है। पहिरीं सवाल सुनो था। ख़ुश आमदेद जी। सवाल। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह। चौथे मल्ला पंहिंजो को माण्हू हज या उमरे जे लाइ करे वञे थो ऐं मीकात वटां बग़ैर नियत जे एहराम जे निकिरी वञे थो त पोइ पाछो हुनखे मीकात जे अंदरि अचिणो पवे थो या वरी मके में वञी करे दम ॾियणो पए थो। त दम को जानवर ज़बा करणो पए थो कहिड़ो आहे, इन जे बारे में थोरो मूंखे मालूमात ॾिजा महिरबानी। शुक्रिया। असल सवाल ये त बग़ैर एहराम जे मीकात पार करें, इन में नियत जो लफ़्ज़ है, पर नियत जो सॼो और मसलो है। जो नियत कंहिं जी न आहे त इन जो न को हज है न को उम्रो है। इन्नमल अमालु बिन्नियात, तमामु अमाल जो दारोमदार नियत मथे है। पंहिंजे सवाल जो जवाब बग़ैर एहराम जे मीकात पार करें तंहिंजे मुतालिक़ है। हर हाजी या उम्रे वारो शख़्स जेको हज या उम्रे लाइ सफ़र करे थो, इन मथे वाजिबु आहे त मीकात ते जॾहिं पुॼे त पिंड जो एहराम ॿधी लाहे। हाणे इंडिया वारा त ख़ासि पहिरीं ॿधनि था, यानी गुजराती रहिया या अहमदाबाद या मुंबईअ मां जॾहिं सफ़र शुरू कयूं था, फ्लाइट में चढ़नि था त पहिरीं जो एहराम ॿधी लाहियूं था। तंहिंजो कारण इहो आहे त जिद्दो जेको रहियो से जिद्दे वारनि जो मीकात आहे। अने पाण उतां शुरू कयूं था, सफ़र जॾहिं कयूं था हवाई रस्ते तां, त अमुक मीकातूं से पण पार थियनि थियूं। लिहाज़ा मीकात जे मुतालिक़ जेको शख़्स हज या उम्रे जो इरादो करे थो ऐं मीकात ते एहराम नथो ॿधे, अॻियां गुज़री वियो, उन मथे दम लाज़िम आहे। या त इन ते वाजिबु आहे त वापसि अचे ऐं मीकात तां एहराम ॿधे, अथवा जिते हिनखे यादि पियो या ॿिए हिनखे यादि ॾियरायूं उतां जे एहराम ॿधंदो त हिकिड़ी बकरी इन मथे दम वाजिबु आहे। हाणे बकरी जो वॾो मुंदो आहे। असीं जेको सिंधी रहियासीं से बकरी आखी पों खे नथा चओ, बकरी अहिड़ी नंढड़ी गिदलीअ खे चवंदा। जॾहिं त आखी पों खे या आखी मुकमल बकरीअ खे असीं पों चवंदा। त इन में केरु मुंझे न। लवारी जेको रही इहा बकरी न आहे। बकरी जो मतिलबु फर कढई, ॼर कढई बकरी, इहे न मथे लाज़िम अने वाजिबु आहे। कॾहिं या त ई अचे हेॾा पाछो मोटी अचे एहराम ॿधे, अथवा जिते हिनखे यादि आयो उहा जे एहराम ॿधे त ई बकरी हिकिड़ी अलाह जी राह में क़ुर्बान कंदो, ई दम ॾींदो। इहे हिन मथे एतिरो ॾन आहे। हाणे जेकॾहिं अहले मदीना वारा उम्रे ते अचनि था त उन जी मीकात ज़ुल्हुलैफ़ा आहे, शाम वारनि जी जोफ़ा आहे, नजद वारनि जी करन आहे यानी करन मनाज़िल, ऐं यमन वारनि जी यलम लम आहे। इहे इन जूं मशहूरु मीकातूं आहिनि। त सवा पण ॿई मीकात हूंदी, जीअं त अहले मक्का, उन जी मीकात मको आहे, शहर आहे। लाज़िम आहे त हज अने उमिरो जे करणु वञूं था, एॾो ख़र्चो करे पोइ माण्हू कहिड़ा गाफ़िल चवाजांइ हज ऐं उमिरे ते वञनि था, इनखे एतिरो बान न आहे जे एहराम कित ॿधाइजे, कीअं ॿधाइजे न। पोइ चयां बकरी से दम कयो ऐं मके जे फ़क़ीर मथे तक़सीम कयो। बकरी महांगी आहे, अहिड़ी मामूली न आहे। हिनटाणे 8-10 हज़ार रुपया कम से कम इंडिया जा ख़र्च कयूं था त हिकिड़ी बकरी मिले थी से कम नंढी हल्की। हाणे हज उमिरो करिणो आहे, इबादत करणी आहे, नबी जी सुनत जे मुताबिक़ हज उमिरा कंदासूं त सवाबु मिलंदो ऐं इबादत क़बूल थींदी, वरना ख़ाली सफ़र थींदो। ऐं असां जहिड़ा हाजी साहिबु चई खारकूं खाई, खजूर खाई, ज़मज़म पी, इहे खोटियूं मुबारकूं ॾेई हलिया अचींदा। सुनत जे मुताबिक़ अमल हूंदो, उहो क़बूल थींदो, इख़लास हूंदो, उहो अमल क़बूल थींदो। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।